नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे क़ंधकोट खां ख़बर ॾींदा हलूं त क़ंधकोट भरिसां ॻोठ खमीसो गोलो जे रवासियुनि जो बखशापور पुलिस जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ इंक़लाबी अवामी प्रेस क्लब क़ंधकोट आॾो एहतजाज मुज़ाहरो कयो वियो। इन मौक़े ते कुदरतुल्लाह गोलो, पीर अलदीन गोलो, शाहनवाज़ गोलो ऐं ॿिनि इल्ज़ाम हणींदे चयो त 4 ॾींहं अॻु बखशापور थाणे जे SHO मोहम्मद नवाज़ चाचड़ कश्मीर माल पीढ़ी खां वापसि ईंदे असांजे नौजवाननि दिलशाद गोलो ऐं ज़फर गोलो जो अघु वठी हुननि खां 2 लख रुपया फुर करण बाद ॻाल्हि खे राज़ में रखण जो धमकियूं ॾिनियूं। मज़ामत करण ते पुलिस दिलशाद गोलो खे 2 लख रुपया खसे खेसि गिरफ़्तार करे कूड़ो केस दाख़िल करे छॾियो। हिननि चयो त बखशापور पुलिस असांजो जीण जंजाल बणाए छॾियो आहे। हिननि सिंध हुकूमत SSP कश्मीर एक्ट क़ंधकोट खां घुर कंदे चयो त वाक़े जी साफ़ ऐं शफ़ाफ़ जांच कराए SHO बखशापور मोहम्मद नवाज़ चाचड़ ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। महिरबानी आहे मीडिया वारनि सां त असां सां इंसाफ़ कयो वञे। इन खे चयो त SHO बखशापور अचे पियो कश्मीर खां नाइंसाफ़ी ॾाढो कई छोकिरनि सां। हिकिड़े छोकिरे खे छॾे ॿिए जो 2 लख हुया उन खे वाड़े उन जो केस दाख़िल करे छॾे। असां इंसाफ़ करे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।